जेको इंसान तव्हांजी परवाह तो करे उन जो क़दर कयो। हिनमहिल इंसान थोड़ी अना में छो हली वेंदो आहे, छो त उन इंसान खे फ़ख्र हूंदो आहे त ही इंसान असांखे छॾे काॾे बि न वेंदो। पर यादि रखजांइ, फ़ख्र रब ज़ुल जलाल वल इकराम जी ज़ात तोड़ींदी बि अथई। उन खां बाद में उन जी मैयत जे खट जे मथां बि रड़ियूं ऐं रंबाटियूं बि कंदा आहियो। के इंसान अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजे घर भातियुनि जी घणी परवाह कंदा आहिनि न, त उनखे ई अज़ियत घणी ॾींदा आहिनि। पर वक़्तु उन्हनि खे ॾाढो रुआरींदो। वक़्तु उन ई इंसान जे लाइ इन्हनि खे ॾाढी अज़ियत ॾियाराईंदो आहे। हे इंसान जेको हयात, जेको परवाह तो करे उन जो क़दर के। उन जे वए खां पोइ इहे पाड़े वारा बि न ॾिसंदा थी। उन जे वए खां पोइ पंहिंजा अज़ीज़ रिश्तेदार बि न ॾिसंदा अथव। उन जे वए खां बाद में ख़ुदा जो कसम बाज़ार वारा बि न सुञाणींदा अथव। क़दर कयो उन्हनि जो जेके तव्हांजी परवाह था कनि। फ़िक्र कयो उन्हनि जो जेके तव्हांजे लाइ था कनि। उन्हनि खे अज़ियत ॾियण खां सभ खां पहिरियों सोचजांइ त इन जे बाद, इन जे वए खां पोइ असांजी कहिड़ी गुज़रंदी। यादि रखजांइ ए इंसान, अॼु इंसान मां बेज़ार आहे। दजाली दौर में अल्लाह जी ख़ल्क़ियल इंसान ज़ात जेकॾहिं तव्हांजी परवाह करे थी त उन जी इज़त ऐं एतिराम सां पेश अचे। यादि रखजांइ, न त इन ई इंसान जा इन जे मोए खां पोइ चर्चा बि हलाईंदे। जज़ाकल्लाह ख़ैर, मास्सलाम।